चक्कू भरसा मामूली गालता बिन धुरिन में झेड़े सबब एक जणो मारिजी वियो। रुस्तम थाणे जद गोठ मोहम्मद आलम ककड़ो में मामूली गालता झेड़ो थी पियो। ककड़ा बिरादरी जी बिन धुरिन में झेड़ो थियो। झेड़े दौरान फायरिंग में गोलियों लॻण सबब 48 वरे जो अब्दुल सत्तार पुट साहिब ॾिनू ककड़ो क़त्ल थी वियो। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंध पहुची मक़तूल जो लाश इस्पताल मुंतकिल करे छॾियो। खोटकी वेझो ज़मीन के तकरार तां झेड़े में एक जणो मारिजी वियो, एक ज़ख़्मी थी पियो। आंदल सुंदराणी थाणे जद में शर बिरादरी जी बिन धुरिन में ज़मीनी तकरार तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान फायरिंग में गोलियों लॻण के नतीजे में एक जणो अयूब शर मारिजी वियो ऐं एहसान शर सख्त ज़ख़्मी थी पियो। घोटकी पुलिस पोती जो लाश तालका अस्पताल खोटकी मुंतकिल करे छॾियो। कोटड़ी का खबर शामिल कंदासीं। कोटड़ी के इलाके खुदा की बस्ती में अणजातल हथियारबंदनि जी फायरिंग में एक जणो क़त्ल थी वियो। पुलिस मूजिब गोलियों लॻण सबब 40 वरे जो यूनुस राजपूत मारिजी वियो, जंहिंजो मर्द अस्पताल मुंतकिल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो नतीजो लॻे पियो। वधीक जांच जारी आहे। गोलाची में हथियारबंदन घर अंदर गोलियों हणी निंड सुतल शख्स के कत्ल करे छॾियो। वार्ड नंबर 3 में अणजातल हथियारबंदन घर अंदर सुतल खादिम हुसैन मक्सी के गोलियों हणी कत्ल करे छॾियो। इतला बावजूद कत्ल थियल लाश वाक़े वारे हंध पियल रहियो। वाक़े बैदि राब्तो करण बावजूद पुलिस ऐं एम्बुलेंस 1 कलाक देर पहुती। ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। मारिजी वियल जो मर्द घर पहुचण ते कोहराम मची वियो। पुलिस मूजिब वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो लॻी रहियो आहे। सखर में वडेरे मुबैना तौर जरगो करे औरत ते बड़ल कार इल्ज़ाम दुरुस्त करार ॾेई संदसि क़त्ल जी फतवा जारी करे छॾी। मुतासिर औरत मासूम पुट के हंज खणी SSP ऑफिस पहुची इख्तियारिन का तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम करण जी अपील कई आहे। पानो आकिल जे दादलो वासड़ नारी नरगिस महर पंहिंजे पीउ गुलाम अकबर महर ऐं मां सदोरी महर सां सखर जे SSP ऑफिस पहुती, जिते हुन दाहिदे ॿुधायो त हफ़्तो अॻु मुड़ुसु सिकंदर महर संदसि एवज़े में भेण शेर बानू जे ॾिनल संग जी घुर करण तां कावड़ जी कारे जो कूड़ो इल्ज़ाम हणी क़त्ल करण जी कोशिश कई। नरगिस महर चयो त हुन जान बचाए वालदेन जे घर में पनाह वरिती आहे। वॾेरे मोहसिन महर जिरगो करे कूड़े कारे इल्ज़ाम के दुरुस्त करार ॾेई क़त्ल जी फतवा ॾिनी आहे। औरत जो चवणु हो त गुज़िरियल राति मुड़ुसु साथियुनि सां गॾिजी घर ते हमिलो करे क़त्ल करण जी कोशिश कई। हुन भॼी पंहिंजी जान बचाई आहे। नरगिस महर चयो त हुकूमत तोड़े पुलिस जे आला इख्तियारिन खे अपील कई आहे त संदसि हयाती खे ख़तरो आहे। वडेरो मुड़ुसु ऐं ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। खैरपुर में गोली लॻण सबब मासूम नीगरी मारिजी वई। गोठ दरगाह लौंग फ़कीर जे रहवासन मासूम नीगरी जमालाती हिम्मत अली धारी जो पुरस्कार नमूने गोली लॻण सबब फौत थी वई। मारिजी वियल नीगरी जो मर्द सिविल अस्पताल मां पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले कयो वियो। मारिजी वियल नीगरी जे वारसनि जो चवणु आहे त मासूम ॿारी दर ते रांदि खेॾे रही हुई त खेसि ॼंग में गोली लॻी, जंहिं सबब शदीद ज़ख़्मी थी पई ऐं खेसि सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल कयो वियो, जिते हू फौत थी वई। बदीन वेझो रोड हादसे सबब एक जणो फौत थी वियो, जॾहिं त औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ यूसुफ सूमरो वटि खोसकी रोड ते चिंची रिक्शा जे टायर जी रिम टुटण सबब रिक्शा कल्टी थी पियो। हादसे जे नतीजे में निंदो जे ॻोठ मोरेपो जो रहवासी 35 वरे जो रिक्शा ड्राइवर उस्मान ख़ासकेली पुट हाशिम ख़ासकेली के मथे में धक लॻण करे मौके ते फौत थी वियो, जॾहिं त साणसि गॾु हिकु नौजवान शीराज़ ज़ख़्मी थी पियो। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंध पहुची फौती जो लाश ज़ख़्मी खे अस्पताल मुंतकिल करे छॾियो। फरीदाबाद के काछेवारे इलाके में गैस्ट्रो ऐं मलेरिया विगे ज़ाब्तो न अची सघियो आहे। ॻोठ सीला जी रहवासन हलीमा चांडियो ज़ाल सूमर चांडियो गैस्ट्रो ऐं तेज़ बुखार सबब फौत थी वई। फरीदाबाद के काछेवारे इलाके में गैस्ट्रो ऐं मलेरिया सबब फौत थियलनि जो अंग वधी 70 थी वियो। ॻोठाणनि मूजिब इलाइक़े में गैस्ट्रो ऐं मलेरिया बुखार ते ज़ाब्ते आणण लाइ के बि उपाउ न वरिता विया आहिनि। इलाइक़े वासियुनि सिहत खाते जी आला इख्तियारिन खां मुतालबो कयो त इलाइक़े में मुफ़्त मेडिकल कैंपूं क़ाइमु करे मरीज़नि जो इलाज कयो वञे।
खबर शामिल कंदासीं बदीन खां बदीन के शहर निंदो में पुलिस तरफा मंशियात के खात्मे बाबत जागृता रैली कढी वई। मंशियात खिलाफ नारेबाजी कई वई। निंदो शहर में SHO निंदो अयाज हुसैन जंडान तरफा मंशियात खिलाफ IG सिंध गुलाम नबी मेमण ऐं SSP बदीन शाहनवाज चाचर के खास हुकुम ते प्रेस क्लब निंदो खां शाहनवाज चौक ताईं रैली कढी वई, जंहिंमें गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल, लाड पब्लिक स्कूल ऐं मेहरान पब्लिक स्कूल निंदो के उस्तादनि ऐं शागिर्दनि सां गॾु सियासी समाजी अगवाननि समेत शहरीन वॾे अंग में शिरकत कई। वाहिद बख्श रिंद, अब्दुल खालिक बुलेदी, ओभायो पंवर ऐं ॿियनि चयो त पुलिस पारां मंशियात जे ख़ात्मे लाइ जेका मुहिम हलाई पई वञे उहो हिकु बहितरीन क़दम आहे। उन्हनि चयो त असांखे पुलिस जे बहितर कमनि में संदन साथ ॾियणु घुर्जे त जीअं मंशियात जो मुकमल ख़ात्मो आणे ऐं पंहिंजी नस्लुनि खे हिन वबा मां छुटकारो ॾियारे सघिजे। जॾहिं त SHO निंदो अयाज हुसैन जंडान जागृता रैली के खिताब कंदे चयो त मंशियात असांजे समाज लाइ हिकु वॾो नासूर आहे, जंहिं सबबि केतिरियूं ई इंसानी जानियूं तबाह थी चुकियूं आहिनि। उन वधीक चयो त मंशियात जे ख़ात्मे लाइ शहरी तोड़े भर पासे जा रहवासी भरपूर साथ ॾियनि त जीअं मंशियात खां छुटकारो हासिल करे सघिजे। खबर शामिल कंदासीं सेंट्रल जेल कराची में ॾियारी की तकरीब कोठाई वई। जेल में मौजूद हिंदू बिरादरी से वास्तो रखंदड़ कैदिन के मिठाई खाराए ॾियारी जूं वाधायूं ॾिनियूं वयूं। सेंट्रल जेल कराची में मौजूद हिंदू बिरादरी से वास्तो रखंदड़ कैदिन लाइ ॾियारी के ॾिण के हवाले से जेल इंतजामिया पारां राग रंग की महफ़िल कराई वई। महफ़िल में फनकारन सुर विखेरे कैदिन के झूमण ते मजबूर करे छॾियो। हिंदू बिरादरी के कैदिन जो चवणु हो त जेल इंतजामिया संदन ख़ुशी के ॾियारे ते तकरीब कोठाए ॿीड़ियूं ख़ुशियूं करे छॾियूं आहिनि। जेल इंतजामिया मूजिब हिंदू बिरादरी के कैदिन लाइ तकरीब कोठाई वई हुई, जंहिंमें हिंदू बिरादरी से हर ख़ुशी के ॾियारे ते गॾु आहिनि। हैदराबाद की मशहूर कारोबारी शख्सियत यूनिक ग्रुप ऑफ कंपनीज के डायरेक्टर अहद गांगरा चयो है त खेसि हिकु सोचियल सम्झियल साजिश तहत बदनाम करण की साजिश कई पई वञे। यूनिक ग्रुप ऑफ कंपनीज के डायरेक्टर अहद गांगरा के मदान जो चवणु है त अहद गांगरा खिलाफ माज़ी में भी कुछ जाली सहाफ़ी ऐं संदस मुखालिफ अड़े किस्म की मुहिम हलाए चुका आहिनि। यूनिक ग्रुप ऑफ कंपनी सदाई सहाफ़त की हक़ीक़त कलमकारन के इज्जत की निगाह से ॾिठो है ऐं सदाई पंहिंजे सहकार की खातिरी कराई है, पर कुछ अंगूठे छाप सहाफ़ी जेके सहाफ़ी नाहिन सहाफ़त के मुक़दस पेशे के बदनाम करण जो सबब बणिजी रहा आहिनि। याद रहे हैदराबाद जो अवाम यह गाल चंगी रीत जाने थो त अहद गांगरा न रुगो खुश इखलाक शख्सियत जो मालिक है, पर इंतहाई शरीफ ऐं बाकिरदार माण्हू बि आहे।